मोहब्बतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां साफ़ी इताद खैरपुर जो कन्वेंशन राणीपुर जे मक़ामी होटल में कोटायो वियो, जंहिं में तंज़ीम साज़ीअ जा 8 साल पूरा थियण ते 8 पाउंडनि जो केक पिणु कटियो वियो। कन्वेंशन में ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि राणीपुर, हिंगोरजा, सेठाजा, सॻियूं, खैरपुर, सोबोदिरो, पीरगोट, गंबट, खोड़ा, दरादा शरीफ, शाह जी मशीन समेत ॿियनि शहरनि खां वॾे अंग में सहाफ़ियुनि जा काफ़िला कन्वेंशन में पहुता। कन्वेंशन खे ख़िताब कंदे साफ़ी इताद जे अॻवान रईस गुलाम सेन चांग, जमाल महमूद खोड़ो, यासीन राजपर, अनवर नारेजो, डॉक्टर खैर मोहम्मद आमिर, सैयद ज़वार हुसैन शाह, शमन राजपर, शबीर जाफ़री ऐं ॿियनि चयो त ही साफ़ी ज़िले जो इताद न पर सहाफ़ियुनि जी वाहिद नुमाइंदा तंज़ीम आहे जेका सहाफ़ियुनि सां थींदड़ ज़्यादती ऐं उन जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ पाण पतोड़े रही आहे। हिते गॾिजण जो मक़सदु हिक ॿिए जा सूर वंढणु आहे। असीं कलम जा मज़दूर हिक ॿिए जा ॿांह ॿेली थींदासीं त असां ते केर बि वार करे न सघंदो। हिननि चयो त हिक ॿिए जे ॾुख सुख जा साथी आहियूं। असांजो नारो इहो ई आहे, महिनत, अमुन, भाईचारो। साफ़ी इताद न सिर्फ़ ज़िले पर हाणे ॿियनि ज़िलनि अंदरि बि कमु करे रही आहे। जिते बि कंहिं बि कलम जे मज़दूर सां का ज़्यादती थींदी उते साफ़ी इताद जा दोस्त अॻियां हूंदा। हीअ तंज़ीम कंहिं हिक फ़र्द जी न पर कलम जे मज़दूरनि साफ़ी दोस्तनि जी आहे। हिन जो को बि हिकु अॻवान न आहे पर हिन जा सभु अॻवान आहियूं। जॾहिं त उन मौक़े ते वॾे अंग में सहाफ़ी मौजूदु हुया। आख़िर में सहाफ़ी इताद जे 8हीं सालगिरह जो केक पिणु कटियो वियो।